व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रियातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामईन हज़रात, तव्हांजे आॾो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद मां 10हें पारे जी सूरत अनफाल मां 64 नंबर आयत खे मूं तिलावत कयो आहे, जंहिंखे मां पंहिंजे अॼोके मौज़ूअ जो उनवान बनायो आहे। असल में हिन आयत करीमा जे तर्जुमे ॿुधण खां बाद में मजमूई तरह तव्हांखे मालूम थी वेंदो त अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बरहक नबी बनाए ऐं आख़िरी नबी करे दुनिया ते रवानो फरमायो, जंहिं महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे आख़िरी नबी हुजण जो ऐलान कयो
हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन खे जन खुशकिस्मत शख्सन क़बूल कयो, रूबरू नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्लाम क़बूल करे दीन में दाख़िल थी मुसलमान थिया, उन्हनि खे इस्लाम जे इस्तिलाह में सहाबी सॼो वञे थो। उन्हनि जे बारे में क़ुरान करीम जूं तमामु घणियूं आयतूं आहिनि जिन में सहाबा किराम जो शान आहे। हीअ आयत सॻोरी लफ़्ज़नि जे लिहाज़ सां तमामु मुख़्तसर ज़रूर आहे, पर हिन जो मफ़हूम तमामु वसी आहे। नबी करीम जे सहाबा किराम खां अलावा क़यामत ताईं जेके भी माण्हू नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी इत्तिबा कंदा, ग़ुलामी कंदा, पैरवी कंदा, हुज़ूर जे कढ लॻंदा, उन्हनि जे लाइ बि हिन आयत करीमा में ख़ुशख़बरी आहे। अॼोको मुंहिंजो मौज़ू हिन अॼोकी महफ़िल में मुवाफ़क़ात हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। अवां शायदि न सम्झी सघो त मुवाफ़क़ात हज़रत अमीर उमर छा आहे। उहो अॻिते तव्हां इंशा अल्लाह तफ़सील सां ॿुधंदा, पर थोरनि लफ़्ज़नि में मां तव्हांखे अॻुवाट ॿुधाए छॾियां त क़ुरान करीम जे अंदरि तक़रीबन मुफ़स्सिर हज़रातनि 50 मक़ामात अहिड़ा ॿुधाया आहिनि, 50 जायूं जो हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़मीन जे तख़्ते ते, ज़मीन ते वेही फ़र्श ते का राय ॾींदो हो त उन राय खे अर्श ते अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो हो, ऐं उन राय जे मुताबिक़ अल्लाह ताला जल जलालु अमन वालुहु हुकुम पंहिंजो नाज़िल फरमाईंदो हो। अहिड़ा हुकुम क़ुरान पाक जे असांजे इल्म में 50 मक़ामात ते आहिनि, पर अॼोकी महफ़िल में मां सिर्फ़ु तव्हांजे आॾो 5 वाक़िया ॿुधाइणु चाहियां थो त फ़र्श ते वेही हज़रत अमीर उमर जेका राय ॾिनी, उन राय खे अल्लाह ताला मंज़ूर फरमाए क़यामत ताईं हो हुकुम ऐं कानून बनाए अर्श तां फ़ैसिलो नाज़िल करे क़ुरान पाक में नाज़िल फरमाए छॾियो। हाणे अॻ में आयत करीमा जो तर्जुमो ॿुधो, पोइ मां पंहिंजे असुल मौज़ूअ ते अचां थो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां मुंहिंजा वीर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। ऐ गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा प्यारा नबी, अल्लाह पाक तुंहिंजे लाइ काफ़ी आ। वमन इत्तबअक मिनल मुमिनीन, ऐं जन ईमान वारनि तुंहिंजी इत्तिबा कई आ, उहे ईमान वारा बि तुंहिंजे लाइ खोड़ ऐं काफ़ी आहिनि। जंहिं महबूब नबीअ जे लाइ अल्लाह पंहिंजी ज़ात खे चवे त मां तुंहिंजे लाइ काफ़ी, ऐं वरी ॿिए नंबर ते रब जी ज़ात बाबरकात फरमाए त तुंहिंजे लाइ उहे ईमान आणण वारा काफ़ी। अल्लाह ताला जन खे पंहिंजे ज़ात सां गॾे ज़िक्र करे त मां बि तुंहिंजे लाइ काफ़ी, ईमान आणण वारा बि तुंहिंजे लाइ काफ़ी। इन मां सहाबा किराम जो हिकिड़े तरफ़ शान ज़ाहिर थिए थो, ॿिए पासे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान ज़ाहिर थिए थो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम ला वाकई काफ़ी आ। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात ला ईमान वारा खोड़ हल, जेकॾहिं थोरड़ा हुजनि त बि भला, किरोड़े आहिनि त बि भला, अरबनि जे तादाद में, हज़ारनि लखनि किरोड़नि जे तादाद में जेकॾहिं मुखालिफ़ केतिरा बि हुजनि, महबूब पाक जा ग़ुलाम न आहिनि, उन्हनि जी का बि हैसियत वैल्यू कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमा, हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। तुंहिंजे लाइ मुंहिंजा हबीब पाक अल्लाह काफ़ी आहे, तुंहिंजे लाइ उहे ईमान वारा क़यामत ताईं तुंहिंजे ताबेदारी करण वारा तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। अॼो न महबूब जे ग़ुलामनि मां हिकिड़े ग़ुलाम
सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुवाफ़क़ात के कुरान पाक में तव्हांजे आॾो बयान करण जी मां सआदत हासिल कयां थो। मुझे महबूब पाक जे प्यारे गुलाम के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वॾो शर्फ़ ऐं मक़ाम अता फरमायो आहे। इहो को मामूली मसइलो कोन्हे जो जेकॾहिं हिकिड़ो इंसान हबीब जो गुलाम नबी पाक जो उम्मती सरकार जो सहाबी ज़मीन ते वेही जेकॾहिं को फ़ैसिलो करे या सिर्फ़ ज़मीन ते वेही का तमन्ना करे या ज़मीन ते वेही का पंहिंजी ख़्वाहिश ॾेखारे, वरी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो को बेनियाज़ आहे, कंहिंजो मुहताज कोन्हे। रब जी ज़ात बाबरकात उन जे ख़्वाहिश मुताबिक़ कुरान पाक नाज़िल फरमाए क़यामत ताईं कानून बनाए छॾे। या वॾी फज़ीलत आहे फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। उन्हनि वाक़ियात मझां आउं तव्हांजे आॾो 5 वाक़िया कुरान पाक जे रोशनी में पेश कयां थो। यकीनन तव्हांजो ईमान ताज़ो थींदो, मुस्लमाननि जे लाइ हिदायत जो सबबु बणिबो। पारो पारो वाक़ियो मक़ाम इब्राहीम जे बारे में कुरान पाक जे अंदरि अचे थो। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदो रहां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सुहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अवां जे इल्म में थोड़ी मुख़्तसर मालूमात जे लाइ तशरीह कयां त जॾहिं हज़रत इब्राहीम अला नबियना अलैहि सलाम काबतुल्लाह जी तामीर फरमाई पे अल्लाह जे अमर सां, पोइ अल्लाह ताला जे अमर सां तामीर करे जॾहिं पंहिंजे हथनि ताईं जेसीं ताईं संदुसि हथ पहुता, इब्राहीम अलैहिस्सलाम काबे जूं दीवारियूं बनायूं। मथे अॻिते जे लाइ न का ॾाकणा, न का स्टूल आहे, न को कवाज़ो आहे, न को लकिड़ो आहे। इब्राहीम ख़लीलुल्लाह अर्ज़ु कयो, या अल्लाह जेकॾहिं हुकुम थिए त हिते छत लॻायां, जेकॾहिं अञा मथे छत लॻाइणी आहे त हुकुम थिए छा कयां। अल्लाह ताला जन्नत मां हिकिड़ो पत्थर रवानो फरमायो आहे। हदीसुनि में उन पत्थर जे लाइ ईंदो आहे तो जन्नती याकूत जो पत्थर आहे। उन पत्थर के अल्लाह ताला हुकुम फरमायो, पत्थर वञ इब्राहीम ख़लीलुल्लाह जे पेरनि जे हेठां बीह। इब्राहीम तुंहिंजे मथां चढ़ी बीहंदो। पोइ जॾहिं बि इब्राहीम अलैहिस्सलाम तोखे हुकुम करे मथे थी त लिफ्ट वांगुरु मथे थी वञा, तोखे साॼे चवे त साॼे वञा, खाॿे चवे त खाॿे वञा। जाॾे अल्लाह जो नबी तोखे इशारो करे तूं अल्लाह जे नबीअ सां गॾु पियो हलजां। इब्राहीम अलैहिस्सलाम जीअं जो पत्थर जे मथां बीठो आहे त ईअं इब्राहीम जा पेर पत्थर में लही विया, गप मिट्टीअ में हलिया वेंदा आहिनि ऐं कच्चीअ मिट्टीअ में पेर ठही पवंदा आहिनि। ईअं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जा उन पत्थर में अंदरि पेर ठही पिया। ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जो इहो मौजज़ो हो, उन पत्थर इब्राहीम नबी जे पेरनि खे चुमियो। अल्लाह तबारक व तआला उन पत्थर के मक़ाम अता फरमायो। उन मक़ाम जी माना है बीहण जी जाइ। मक़ाम इब्राहीम माना इब्राहीम अलैहिस्सलाम जे बीहण जी जाइ। हाणे उहो मक़ाम इब्राहीम बतौर यादगार बैतुल्लाह जे दरवाज़े जे साम्हूं चंद वालनि जे मुफ़ासिले ते नसब थियल आहे, खोड़ियल आहे। उहो महफूज़ आहे। हाजी उन जी ज़ियारत कंदा हुआ। मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जो उम्रे शरीफ ते आया हन, हिजरत खां बाद मुंहिंजो नबी पाक अलैहिस्सलाम उम्रो करण आयो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात तवाफ़ कयो आहे। तवाफ़ करण खां बाद में मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलाम अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वठी बाह खां चयो आहे, उमर हलिया आउं तोखे पंहिंजे ॾाॾे इब्राहीम ख़लीलुल्लाह जो उहो पत्थर ॾेखारियां जंहिं पत्थर इब्राहीम अलैहिस्सलाम जा पेर चुमिया हा। उन जो नालो मक़ाम इब्राहीम आहे। उन पत्थर जी ज़ियारत कर ऐं ॾिस त कीअं अल्लाह पाक जे प्यारे नबीअ जा पेर पत्थर में हलिया विया। हज़रत अमीर उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब सां गॾिजी उन पत्थर जे साम्हूं आयो आहे, ज़ियारत कई आहे। नबी साईं आहे, फारूक आज़म आहे, सिद्दीक़ अकबर आहे, जलील क़दर सहाबी नबी पाक सां गॾु हल। हबीब पाक रुॻो पत्थर ॾेखारे बस एतिरी ॻाल्हि कई आहे। तवाफ़ ख़तम थी चुको आहे। हबीबन करीमन खे हज़रत अमीर उमर अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे। कहिड़ी ख़्वाहिश आहे? ॿुधाए उमर छा थो चवीं? या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो इन पत्थर जे साम्हूं ॿ रकातूं नफ़िल पढ़ां।
इजाज़त मिले। अल्लाह जो नबी ख़ामोशा न हाथो करे न थो करे, इन जे करे त अल्लाह जो को बि हुकुम कोन हो त इन पत्थर वटि तवाफ़ खां पोइ नफ़िल पढ़णो आहे या न पढ़णो आहे। नबी पंहिंजे तरफ़ खां कुझु कोन चवंदो आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। नबी पंहिंजे तरफ़ खां कीअं हा न करे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे हबीब के हज़रत अमीर उमर सवाल कयो कि भला इजाज़त मिले त नफ़िल पढ़ा। हबीब ख़ामोशा, देर कान थी आहे, जिब्रील लही आयो आहे। हबीब परेशान बीठो आहे त हा कयां या न कयां, हिन खे इजाज़त ॾियां या न ॾियां। जिब्रील अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह छो परेशान आहियो। अल्लाह ताला जे हबीब अर्ज़ कयो, इरशाद फरमायो, प्यारा जिब्रील उमर साईं चयो आहे त मां हिते बरकातूं नफ़िल पढ़ा। अञा मुंहिंजे शरीयत में इहो पढ़ण या न पढ़ण जो हुकुम कोन आयो आहे, पर ही चवे थो पढ़ा, मां हिन खे हा कयां या न कयां, इन सोच में बीठो आहियां। जिब्रील अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह इन्हीअ सोच जे करे त रब मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे प्यारे नबीअ जे ग़ुलाम अमीर उमर फर्श ते तमन्ना कई आहे, मां रब अर्श ते क़बूल फरमाए छॾी आहे। हुकुम नाज़िल फरमाया तो व इज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नास व अमना वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत अमीर उमर जे ख्वाहिश मुताबिक हुकुम नाज़िल करे ॾिनो आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला। इब्राहीम अलैहिस्सलाम जे बीहण वारी जाइ खे याने मकाम इब्राहीम खे मुसल्ला बनायो, निमाज़ जी जाइ बनायो। हबीब जूं अखियूं ठरी पियूं, अमीर उमर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। सहाबा मुबारकूं ॾियण लॻा, उमर साईं तोखे मुबारकूं हुजनि जो तुंहिंजी ख्वाहिश मुताबिक रब करीम फर्श तां अमर नाज़िल फरमायो आहे। शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम में उलमा किराम खां तव्हां ॿुधो आहे, ॿुधो पुछो समझो त नफ़िल इहो जेको तवाफ़ खां बाद में अदा कयो वेंदो आहे सो नफ़िल वाजिब जे जाइ ते आहे, ज़रूरी अदा कबो आहे। माना तवाफ़ करण खां पोइ ज़रूरी आहे त नफ़िल पढ़जे, पर ख़ुदा जो कानून बि अजीब आहे। शियो हुजे, सुन्नी हुजे, मुजादा अहले हदीस हुजे, देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, कहिड़े बि मसलक सां ताल्लुक़ रखे, अमीर उमर सां ज़ाहिरी मोहब्बत करे या न करे, दुश्मनी करे या न करे, पर सारी दुनिया जे मुसलमाननि जे अक़ीदे मुताबिक़ तवाफ़ खां पोइ बरकातूं नफ़िल पढ़णो आहे। वाह फारूक़ आज़म तुंहिंजो शान, तवाफ़ ख़तमु थियो, नबी आहे त बि नफ़िल पढ़े थो, तवाफ़ ख़तमु थियो, सिद्दीक़ आहे त बि नफ़िल पढ़े थो, तवाफ़ ख़तमु थियो जे गौस आहे त बि नफ़िल पढ़े थो, तवाफ़ ख़तमु थियो जेकॾहिं को अल्लाह जो कामिल आलिम आमिल आहे उनखे बि नफ़िल पढ़णो आहे। सुन्नी आहे त बि उन्ही खे नफ़िल पढ़णो आहे, पर जे शियो उमर फारूक खे न मञण वारो आहे त बि उनखे नफ़िल पढ़णो ई पढ़णो आहे। अल्लाह जो हुकुम सभिनि लाइ थियो न साईं, वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला। इब्राहीम अलैहिस्सलाम जे बीहण वारी जाइ खे मुसल्लो बणायो। हाणे ॾिसो इन आयत करीमा में कहिड़े नमूने सां हज़रत अमीर उमर जी फर्श वारी ख्वाहिश खे अल्लाह ताला अर्श ते मंज़ूर फरमायो आहे। इन आयत सगोरी खे मुवाफ़क़ात हज़रत अमीर उमर में शुमार कयो वियो आहे, यानी इहा हज़रत अमीर उमर जे राय जे मुताबिक़ मुवाफ़क़त में अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई। टाइम थोरो आहे, तव्हांखे ॿिया वाक़िया ॿुधाईंदो वञा। सलाह शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। ॿियो वाक़ियो क़ुरान पाक में ईंदो आहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदर व अंतुम अज़िल्लह। मुंहिंजे महबूब जा सहाबी सिर्फ़ 313 हुआ, काफ़र 1000 खां बि घणा हुआ। बदर जे मैदान में हिजरत खां पोइ नबी पाक जे दुश्मनी में हुज़ूर सां जंग करण जे लाइ काफ़र कही आया। हिकिड़े हिकिड़े काफ़र वटि ॿ घोड़ा ॿ ऊठ हुआ। मुंहिंजे महबूब पाक जे ग़ुलामनि जा हथड़ा खाली हा, तमामु महदूद तलवारूं हुयूं, पर मुंहिंजे महबूब जो मौजज़ो हो जो जेकॾहिं खजीअ जी छड़ ई पटे हुज़ूर कंहिंजे ग़ुलाम खे ॾींदो पियो त तलवार वारो कमु पई करे।
बुखारी शरीफ़ में ईंदो आहे, मशहूर हदीस आहे, कोई इनकार नथो करे सघे। लड़ाई खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में महबूब पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम सहाबी सां मैदान जो जाइज़ो वठणु निकितो आहे। अल्लाह जे हबीब पंहिंजी लठ मुबारक हिकिड़ी जाइ ते खोड़े उन सहाबी खे फरमा, हाज़ा मसरउ फुलान, ऐं फलाणा सहाबी जी क़िबला साईं, सुभाणे हीअ जाइ जाथे मुंहिंजी लठ खुती पई आहे, फलाणे काफ़र जो सिर हिते वढिजी किरंदो। अॻिते ॿी जाइ ते नबी पाक निशान कयो आहे, वरी टीं जाइ ते, चौथी जाइ ते हबीब जी ज़ात निशान कंदा विया, ॿुधाईंदा विया। सहाबी हैरान आहे त जंग लॻी कान्हे, सुभाणे थियणी आहे। नबी जो कमाल आहे, नबी जो मौजज़ो आहे, नबी जे इल्म ग़ैब जो इहो मौजज़ो आहे जो अॻुवाट नबी ॿुधाए थो त फलाणो सुभाणे हिन जाइ ते मरंदो। उहो सहाबी चवे थो, ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, ॿिए ॾिहाड़े जॾहिं लड़ाई लॻी मूंखे नबी पाक ॿुधायो हो, मां गौर सां उहा जायूं ॾिठियूं। ख़ुदा जो कसम आहे, हिकिड़ो इंच न को अॻिते न को पोइते, जंहिंजे लाइ नबी पाक जाथे फरमायो हो उहो काफ़र उन्ही जाइ ते ई उन्हीअ जाइ ते ई हुन खबीस जो सिर किरियो। 70 हुननि जा सनादीदे कुरैश मारिजी विया ऐं 70 कुरैशी हुननि जा गिरफ़्तार थिया। मारजण वारनि मां उतबो, शैबो, वलीद, अबू जहल वग़ैरह वग़ैरह हुआ। बाक़ी ॿिया जेके कैदी थिया, नबी करीम जी ज़ात बाबरकात हुकुम फरमायो, सभिनी कैदनि खे मदीने वठी हलो। जंहिंमहिल सभई कैदी मदीने पाक आया, सभिनी खे मस्जिद नबवी जे हिकिड़े कुंड में कैद कयो वियो आहे। सुभान अल्लाह। उहा मस्जिद नबवी जेका रूह ज़मीन जे तख़्ते ते महबूब पाक जो असेंबली हॉल चओ, या तव्हां चीफ नबी पाक अलैहिस्सलाम जी सुप्रीम कोर्ट चओ या हाई कोर्ट चओ, वॾे खां वॾो मर्कज़ मुस्लमाननि जो मस्जिद नबवी ही। हुज़ूर करीम उन्हनि खे उते मस्जिद नबवी में हिकिड़े कुंड में कैद करायो। उन जी वजह कहिड़ी हुई? उन जूं घणूं वजूहात आहिनि, पर हिकिड़ो वजह ही बि हुयो त मस्जिद नबवी में राति जो मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम जाॻंदा हुआ, तहजुद पढ़ंदा हुआ, रोई रब खे रिझाईंदा हुआ, रब जे आॾो सजदे में किरी रोअंदा हुआ। त जीअं काफ़र बि उन्हनि खे राति जो ॾिसनि, मन इस्लाम खां मुतासिर थियनि, अल्लाह जे हबीब जे दीन जो हुननि ते को असर पइजी वञे, रूबरू मुशाहिदो कंदा रहिया। जंहिंमहिल ॿियो ॾिहाड़ो थियो आहे क़ैद करण खां बाद में, हुज़ूर करीम पंहिंजे सहाबा किराम जी जमात घुराए फरमायो आहे, सहाबियो कैदनि खे छा कजे? सलाह ॾियो। कैदनि जे बारे में कहिड़ी सलाह? सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ पंहिंजा चप चोरिया, या रसूल अल्लाह, जेका साईं जन जी मर्ज़ी उहा असांजी मर्ज़ी, पर जे मशवरो पुछो था त हिननि सां चङाई कयो, हिननि खां फिदियो वठो, हिननि खां ॾंडु ॾोह वठी छॾे ॾियो, चङाई कंदो हिननि खे बि अहसासु थींदो, वरी हिननि जे पोयरनि खे बि अहसासु थींदो, हिननि जा पोयां बि मुस्लमान थी पवंदा त असांजे वॾनि सां चङाई थी आहे। मुंहिंजी सलाह इहा वधीक हुज़ूर जन जी कल हबीबल करीम जी ज़ात खे हज़रत अमीर उस्मान बि इहा राय ॾिनी आहे, क़िबला सिद्दीक़ सचो थो चवे, हज़रत अली बि राय ॾिनी आहे, क़िबला सिद्दीक़ सचो थो चवे, हज़रत सलमान बि राय ॾिनी आहे, क़िबला सिद्दीक़ सचो थो चवे। सभिनी साहबनि तक़रीबन टोटल इहा सलाह ॾिनी। महबूब उन सलाह ते अमल करण जे लाइ आर्डर फरमायो त ईअं कयो, ॾंड वठो, छॾींदा वञो। पर हज़रत अमीर उमर ख़ामोश आहे। महबूब सवालिया निगाहूं खणी हज़रत अमीर उमर ॾे निहारे पाण फरमाइनि था, उमर तूं कुझु ई कोन थो, छा मर्ज़ी आहे तुंहिंजी, तूं बि त भला असां सां मुतफ़िक़ थिए थो या असांखे का ॿी राय ॾिए थो? अमीर उमर अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, हिन बानीअ जे ॿार खे कहिड़ी ताक़त आहे जो रसूलुल्लाह जे आॾो पंहिंजी राय हलाए? पर क़िबला जे करे अव्हां जो हुकुम आहे ऐं मशवरो वठो था त मुंहिंजी इहा राय न आहे। मुंहिंजी राय इहा आहे त हिन कैदनि में हिकिड़ो साईं जन जो चाचो आहे, हिकिड़ो अबू बकर जो भाइटियो आहे, हिकिड़ो अलीअ जो भाउ आहे, हिकिड़ो मां उमर जो सौट मां साथ आहे, हिकिड़ो हज़रत उस्मान जो अज़ीज़ आहे। इहे उहे कैदी हल, मुंहिंजी जेकॾहिं सलाह वठो था त मुंहिंजा महबूब सभिनी खे पंहिंजा पंहिंजा अज़ीज़ हवाले कंदा वञो, तलवार ॾींदा वञो, असां पंहिंजे अज़ीज़नि जूं मुंडियूं लाहींदा वञूं, मारींदा वञूं। उमर नथो पसंदि करे त रसूलुल्लाह जा दुश्मन ज़मीन ते जहिड़ा हुजनि।
उमर जी मर्ज़ी आहे त रसूल जो दुश्मन, अलाह जो दुश्मन, ख़ुदा जे हबीब जो दुश्मन ज़मीन ते जेरे रहण जो लाइक़ु ई न आहे। क़िबला पर मां थो चवां त माइटनि खे माइटनि जे हथां क़त्ल कराए वञे त जीअं दुनिया ॾिसे ख़बर पवे त सॼे जहान जे सभिनी शयुनि खां प्यारनि खां प्यारी शइ मिटी माइटी कान्हे, सॼे जहान खां प्यारी रसूलुल्लाह जी मुहबत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्कीजन था, पाण फरमाइनि था उमर एतिरी सख़्ती कि भला मूंखां पुछो थी, मां तॾहिं अर्ज़ु कयो आहे, न त मां त ख़ामोश हुअसि, जेको साईं जन जो फ़ैसिलो सो मूंखे क़बूल आहे। बहरहाल सहाबा जे अक्सरियत जे फ़ैसिले ऐं नबी करीम जे फ़ैसिले मुताबिक़ उन क़ैदनि खां फ़िदियो वठी हुनखे छॾींदा विया। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात सभिनि खे आज़ादु कयो। हज़रत महबूब जी ज़ात पंहिंजी जाइ ते रहिया। हज़रत उमर उथी पंहिंजे घर वियो। थोरी देर खां बाद में अल्लाह ताला क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई, जेका सूरत अनफाल जे अंदर मौजूद आहे। 7-8 नंबर आयत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मा कान लिन्नबी अन यकून लहू असरा हत्ता युस्खिन फिल अर्द तुरीदून अरद दुनिया वल्लाहु युरीदुल आखिरा वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। मा कान लिनबिय्यिन अन यकून लहू असरा हत्ता युस्खिन फिल अर्द। अल्लाह ताला फरमाए थो, नबीअ जे लाइ इहो मुनासिब न हुयो जो उन जा कैदी हुन वटि अचनि ऐं कैदी वरी जेरा रहिजी वञनि, नबीअ जा दुश्मन हुजनि, नबीअ जा कैदी हुजनि। मा कान लिनबिय्यिन, नबीअ जे लाइ ईअं लाइक़ु न हो, यानी नबीअ जे शान जे या लाइक़ु न आहे जो कैदी वरी नबीअ जा वरी कैदी दुश्मन नबीअ जा जेरा हुजनि। अल्लाह ताला फरमाए थो, हुजण त ईअं खपे हा जो अन यकून लहू असरा हत्ता युस्खिन फिल अर्द। मां रब करीम जी ज़ात मां बरकात वधीक इन ते ख़ुशि थियां हा जो इन्हनि जूं मुंझूं कपे रत वहाए ज़मीन खे इन्हनि जे खून सां ॻाढ़ो कयो वञे हा। हे जेरा हुजनि ई न हा, इनखे मारणो घुर्जे हा। तुरीदून अर्द दुनिया। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम खे मशवरे ॾियण वारो, अवां चओ था त असांखे हिननि खां फिदियो मिलंदो, माना दुनिया जो सामान मिलंदो, पर अल्लाह सो फरमाए वल्लाहु युरीदुल आखिरत, अल्लाह जो इरादो आखिरत जो आहे। वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, अल्लाह ताला गालिब हिकमत वारो आहे। यानी रब जी ज़ात बाबरकात फरमायो त इन्हनि खे मारणु खपे हा, पर अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, लौला किताबुम मिनल्लाहि सबक लमस्सकुम फीमा अखज़्तुम अज़ाबुन अज़ीम। पर तक़दीर में इहा ॻाल्हि हुई, अल्लाह जे फ़ैसिले में इहा ॻाल्हि हुई। अल्लाह पाक उनखे नज़रअंदाज़ करे तव्हांखे माफ़ करे छॾियो आहे। वरन जेकॾहिं ईअं न हुजे हा त तव्हांजे इन फ़ैसिले ते अल्लाह ताला तव्हां ते अज़ाब नाज़िल करे छॾे हा। महबूब जी ज़ात इहा आयत ॿुधी अल्लाह ताला अगरच माफ़ बि कयो, अल्लाह ताला अगरच इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ बि कयो, अगरच ख़ुदा ताला इनखे तक़दीर में ईअं रखियो, पर इन जे बावजूद बि रब करीम जे ज़ात बाबरका जे हबीब खे फ़िक्र थी पियो त जेकर ईअं न थिए हा, ईअं हुजे हा जो हिनजो असां क़त्ल कयूं हा, हिनखे ख़तमु कयूं हा, अल्लाह राज़ी थी पवे हा। बहरहाल महबूब खे इन ॾोरापे ते थोरी ॻाल्हि ते रोअणु अची वियो। अबू बकर खे ॿुधायूं, उहो बि रोए थो, ॿिया बि रोवनि था पिया। महबूब जो गुलाम इन दौरान में हज़रत अमीर उमर ॿाहिरां घुमी फिरी मोटी आयो, ॾिसे त महफ़िल में रोज राड़ो लॻो पियो। हज़रत उमर साईं ॾिठो त हबीब बि रोई रहिया आहिनि, सिद्दीक बि रोई रहियो आहे, शेर ख़ुदा बि रोई रहियो आहे, तमाम जुमला जेके बि ग़ुलाम हा रोई रहिया हा। हज़रत उमर फारूक अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, रोवण जो वजह कहिड़ो आहे? पाण ख़ामोश रहिया। ॿीहर पुछई, क़िबला छो था रोवो? पाण वरी बि ख़ामोश रहिया। जंहिंमहिल टीहर पुछई त महिल अर्ज़ु कई, क़िबला वजह ॿुधायो त भला मां बि रोवां, मुंहिंजे रोवण जे लाइ बि को सामान बणिजी पवे, सबबु कहिड़ो आहे? ख़ुदा जे हबीब इरशाद फरमायो आहे, ओ उमर, अॼु अल्लाह जी ज़ात जो बिल फर्ज़ व तक़दीर, बिल फर्ज़
जेकॾहिं अज़ाब लहे हा नाज़ुल थिए हा त उमर तोखां सवा ॿियो को बचे ई कोन हा। अल्लाह पाक तुंहिंजी राय जी मुआफ़क़त कई आहे। रब जी ज़ात ईअं थो चवे त हुजणु ईअं खपे हा जो काफ़रनि खे क़त्ल कयो वञे हा, उन्हनि जे खून सां ज़मीन खे ॻाढ़ो कयो वञे हा। जेका तो सलाह ॾिनी आहे तो वारी सलाह खे अल्लाह क़ुरान में क़यामत ताईं मंज़ूर फरमायो आहे। पर हाणे जेको असां फ़ैसिलो कयो आहे उनखे बि अल्लाह रद्द कोन थो करे, पर ख़ुदा ताला तुंहिंजे मुआफ़क़त में तुआरे फ़र्शी फ़ैसिले ते अर्श खां फ़ैसिलो नाज़िल फरमाए छॾियो आहे। इन आयत करीमा खे बि असांजे उलमाए मुफ़स्सिरीन फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुआफ़क़ात में शुमार कयो आहे। अवां अंदाज़ो कयो त फारूक आज़म फर्श ते वेही जेको राय ॾे उन राय खे अल्लाह ताला मंज़ूर फरमाए, अर्श ते कानून बनाए ज़मीन वारनि लाइ नाज़िल फरमाए। इहो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात मुझे हबीब दे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक जी ज़ात जीअं जो मदीने में आया, हिकिड़ा माण्हू उहे मदीने पाक जा जेके हबीब जा परवाना हा, सच्ची दिल सां मुसलमान थिया, हबीब जा ग़ुलाम बणिजी विया। पर उन्हनि में हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल, जेको पंहिंजे ज़माने में उन दौर में मदीने जे हिकिड़े क़बीले जो चङो रईस सरदार हो। उनखे इहा तमन्ना तवक़्क़ु हूंदी हुई त मदीने में मुंहिंजो हुकूमत हलंदी। पर ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं महबूब जी ज़ात बाबरकात मदीने में पहुता त पुराणा बादशाह, पुराणा जेके रईस हा, नवाब हा यहूदनि जा, उन्हनि जो बि दौरा ख़त्म थी वियो। अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जा मिट माइट अज़ीज़ करीब उहे बि घणे तादाद में मुंहिंजे मुहम्मद करीम जा ग़ुलाम बणिजी विया। हुनखे मुंहिंजा दा हसद थी पियो। हाणे नबी पाक जी ज़ाहिरी ताक़त मुसलमान त थियो, पर हक़ीक़त में ज़ाहिरी मुसलमान हो, अंदर में मुनाफ़िक़ हो। ऐं उनजी महबूब खे बि ॼाण हुई, ख़ुदा जो हबीब उनखे सुञाणंदो हो त ही मुनाफ़िक़ आहे। पर हुनजो वरी ॿियो पुटु हो, अब्दुल्लाह जो पुटु, जेको मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में अची सच्ची दिल सां मुसलमान थियो हो, पक्को आशिक़े रसूल हो, पक्को सहाबी हो। महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां हुनजी तमामु घणी प्यार ऐं मुहबत हूंदी हुई। पीउ हुनजो मुनाफ़िक़ हो, लेकिन पाण पक्को सहाबी हो। जंहिं वक़्त में अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जो आख़िरी वक़्तु आयो, मरण जी घड़ी आई, नबी करीम हुनजे पुट जे करे त हुनजो पुटु भलो आहे, सहाबी आहे, असांजो वफ़ादार आहे, हुनजे घर विया, पुछऊं सनी ॾे ख़बर, ऐं अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल ॾे ख़बर तुंहिंजी तबियत कीअं आहे। हो सम्झी वियो त मां मरां थो, आख़िरी टाइम आहे। पोइ हुनजे दिलि में ख़्यालु आयो त सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जी मुखालफ़त कयमि। अंदर में हिकिड़ी हूंदी हुई, ॿाहिरि में ॿी हूंदी हुई, पर रहमत वारो नबी पंहिंजे अख़लाक सां मां वटि हली आयो आहे। हुज़ूर करीम खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, अवां हिकिड़ी महिरबानी कयो, जेकॾहिं मां मरी वञा त तव्हां पंहिंजे जिस्म पाक जो कपिड़ो याने चोलो मुबारक मूंखे ॾिजो, त मां पंहिंजे कफ़न में गॾाईंदुसि, त मूंखे उमेद आहे त तव्हांजे इन जिस्म वारे कपिड़े जे सदके ख़ुदा ताला मुंहिंजी निजात फरमाए छॾींदो। हुज़ूर रहमत लिल आलमीन हा। व अम्मा बिन, अल्लाह ताला फरमाए, अम्मा साइल फला तनहर, साइल खे झिणक न ॾियणी आहे, ख़ाली न छॾिणो आहे। हबीब पंहिंजे घर वञी चोलो मुबारक लाहे हुन ॾे मोकिलियो। सहाबन किरामन अर्ज़ु कयो, साईं हो मुनाफ़िक़ हो। पाण फरमाइनि था, मां हुन जी ॻाल्हि रखी आहे, सिर्फ़ ॻाल्हि रखी आहे, जो हुन सुवाल कयो आहे। पर यादि रखो, मां मुहम्मद जो चोलो मुनाफ़िक़ खे फ़ाइदो कोन ॾींदो।
मालूम थियो त रसूलुल्लाह जी शफ़ात, रसूलुल्लाह जो फैज़ ईमान वारे खे मिलंदो आहे, बेईमान ऐं मुनाफ़िक़ खे कोन मिलंदो आहे। बहरहाल जॾहिं हो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मरी वियो त हुन जो पुटु जेको सहाबी हो, ज़ाहिर में त हू अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मुस्लमान हो ऐं ज़ाहिरी अहकामात मुताबिक़ हुन ते जनाज़ो बि पढ़णो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे उन सहाबी अर्ज़ु कयो त क़िबला बाबो मरी वियो आहे, निमाज़ जनाज़े जी तूं हली पढ़ा, निमाज़ तव्हां हली पढ़ायो। पाण हुन पंहिंजे सहाबीअ जी दिलि जी ॻाल्हि रखी, हुन जे ख़ातिर रवाना थिया, उन तरफ़ वञणु शुरू फरमायूं। महबूब जी ज़ात बाबरकात खे हज़रत अमीर उमर अदब सां गुज़ारिश थो करे, अॻियां फिरी बीही रहियो आहे। ओ अल्लाह जा महबूब, मां तव्हांजी ख़िदमत में गुस्ताखी को नथो कयां, बेअदबी को नथो कयां, मशवरो को नथो ॾियां, पर मुंहिंजी राय इहा आहे, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इन बेईमान जी न तव्हां निमाज़ पढ़ो, न इन जी क़बर ते तव्हां वञो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो, उमर हुन जे पुट जे करे था कयूं, हुन जे पुट जी असां सां मुहबत आहे, सचो मुस्लमान आहे, उन जो ख़्यालु रखी उन जे करे ऐं हुन जे क़बीले जा ॿिया बि हज़ारे माण्हू आहिनि जेके असांजा सचा माण्हू आहिनि, मुस्लमान आहिनि, इन्हनि जी सभिनि जी दिलि ख़ुशि थींदी ऐं ज़ाहिर में त मुस्लमान आहे, शरीयत में बि का मनो कान्हे का, तंहिंजे करे तूं मूंखे झल न, मां वञी निमाज़ पढ़ायां। अर्ज़ु कई क़िबला जेका तव्हांजी मर्ज़ी, पर मुंहिंजी मशवरो सलाह अर्ज़ु इहो आहे, वधीक तव्हां ॼाणो। हबीब जी ज़ात जे आॾो हज़रत अमीर उमर एतिरो अर्ज़ु करे बस कई आहे। महबूब अञा ॿ क़दम खणी रवानो थियो आहे। अल्लाह ताला सूरत तौबा जी आयत नाज़िल कई आहे, वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तकुम अला कब्रिही इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूलिही व मातू व हुम फासिकून। सूरत तौबा जी 84वीं आयत आहे, 84 नंबर आयत आहे। अल्लाह ताला जे ज़ात वटां जिब्रील आयो आहे, रब थो चए वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा, मुंहिंजा महबूब हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको वक़्ती तौर मरंदो आहे, वरी क़बर में जहिड़ो हूंदो आहे, आलम बरज़ख में जहिड़ो हूंदो आहे, हमेशह हमेशह जहिड़ो हूंदो आहे, वरी क़यामत में उथंदो आहे। ऐं जेको हमेशह हमेशह मरी वञे उन मां मुराद काफ़र आहे जो मौत छुटो, मरी वियो, मरदूद ख़तम थी वियो। अल्लाह ताला फरमाए थो वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन, ऐं मुंहिंजा महबूब यो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मुनाफ़िक़नि काफ़रनि मंझूं आहे, इहो अहिड़ो मरी चुको आहे जो हमेशह हमेशह मरी वियो आहे। मां रब चवां थो त जीअं उमर थो चवे त हिन जी निमाज़ न पढ़ो, मां बि चवां थो त न पढ़ो। वला तकुम अला कब्रिही, इन बेईमान जी क़बर ते बि न वञा। छो भला साईं, कहिड़ो सबब आहे? इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूलिही, इन जे करे जो ये अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नथा मञनि। रब वजह बि ॿुधाए थो त मुंहिंजी कावड़ कंहिं ॿी ॻाल्हि जे करे कान्हे, कावड़ आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे आहे जो तोखे नथा मञनि। इहे न दुआ जा हक़दार, न निमाज़ जा हक़दार। वमा तू वहुम फासिकून, ये मरण घड़ीअ ताईं फासिक रहिया आहिनि, तौबा ताइब कोन थिया आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त हज़रत अमीर उमर फर्श ते सलाह ॾिनी आहे, रब अर्श ते फ़ैसिलो करे क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई आहे। सभिनी तफ़सीरनि लिखियो आहे त इहा आयत सगोरी भी हज़रत अमीर उमर साईं जे मुवाफ़क़ात मंझूं आहे। अॻिते तव्हां पढ़ो सलात मुंहिंजे महबूब ते, तव्हांखे चौथों नंबर वाक़ियो क़ुरान पाक में ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। वरी सलात मुंहिंजे हबीब ते। मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग ते वेंदा हा, कुणो विझंदा हा, जंहिं बि पाक दामन घर वारीअ जो कुणे में नालो निकिरंदो हो, उनखे पाण जंग ते पाण सां बापर्दा सफ़र में वठी वेंदा हा। हिकिड़ी लड़ाई ते मुंहिंजो महबूब रवानो थियो आहे। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर सां गॾु लड़ाई तां वापसि आया आहिनि। हिकिड़ी जाइ ते नबी पाक रही पिया आहिनि। बीबी साहिबा जे वास्ते हिकिड़ो शिक दफ़े नमूने ठाहींदा हा, हिकिड़ी डोली नमूने जाइ ठाहींदा हा, नंढड़ी कोठड़ी नमूने
नमूने सां बीबी साहिब उन में अंदर लगे वेंदी ही, दरवाज़ो बंद कंदा हा, उनखे उठ जे मथां ॿधंदा हा। पोइ उठो उहो बीबी साहिबा जे सुवारीअ जो महबूब पाक जे सुवारीअ सां गॾियो ईंदो हो। जंहिंजो नबी पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़ी जाइ ते राति जो रहिया हन। बीबी साहिबा उन डोलीअ मां ॿाहिरि आई आहे, राति नबी करीम सां हुन गॾु गुज़ारी आहे। सुबुह जे टाइम ते जंहिंमहिल काफ़िलो मुस्लमाननि जो रवानो थियण वारो आहे, बीबी साहिबा पंहिंजी जाइ तां उथी झंग जे ख़्याल सां ॿाहिराड़ी ते कज़ा हाजत लाइ वई। उते बीबी साहिबा खे हिकिड़ो ॻिचीअ में हार पियल हो, इत्तिफ़ाक़ सां हार टुटी पियो। बीबी साहिबा ॻोल्हींदी रही, तलाश कंदी रही। कुछ टाइम लगी वियो, बीबी साहिबा खे तमाम देर खां पोइ हार मिलियो। हेॾो मुंहिंजे महबूब जी ज़ात काफ़िलो जो रवानो कयो त उन्हनि जन गुलामनि सहाबनि जी ड्यूटी ही उहा नबी पाक जे घरवारी जी पेटी, उहो शिक दफ़ो, उहो डोली नमूनो उठ ते रखण जे लाइ हुननि जी मथां ख़िदमत ही। उन्हनि ईअं कोन सोचो त का बीबी साहिबा हिन में दाख़िल थी आहे या न। हुननि जे ख़्याल में त अची वई हूंदी, दरवाज़ो बंदि पियो आहे, ईअं उहा ख़ाली खणी उठ ते रखियऊं। ऐं ख़ुदि बीबी आयशा सिद्दीक़ा बुख़ारी शरीफ़ में ॿुधायो आहे त उन ज़माने में मां अञा नौजवान नंढड़ी हुयसि, मुंहिंजो कद बुत जिस्म बि एॾो लहीम शहीम कोन हो। हुननि डोली खई त खणण वारनि खे बि अहसासु कोन थियो त हिन में माण्हू आहे या न। महबूब जी ज़ात बि एतमाद कयो उन्हनि जे मथां जंहिंजी ड्यूटी हुई त उन डोली रखी छॾी हूंदी। उहे महबूब करीम जे ज़ात बाबरका जे घरवारी जो ख़्यालु कोन कयऊं। उहा पंहिंजे ख़्याल सां झंगल में हार ॻोल्हींदे रहिजी वई। हू काफ़िले ते डोली रखी, उहा बीबी साहिबा जी पेटी रखी, काफ़िलो रवानो थियो, महबूब रवानो थियो। बीबी साहिबा कुझु देर खां पोइ वापसि जो अचे त काफ़िलो आहे ई कोन को। मुंहिंजा तो प्यारा दोस्तो अदीदो, शाह साहब फरमाईंदा, उठ न ओगारीन ॾाघन ॾेह चिता इयो, कड़े मोहर मल्हीर ॾे हंजूं था हारीन, पोइ सफ़र पिया सारीन त केच अॻाहों पंधु थियो। बीबी साहिबा सोचियो अलाए छा थी वियो, दिलि में सोची अॻिते वञी संभारींदा। मुंहिंजे लाइ महबूब वरी कंहिंखे मोकिले मूंखे घुराए वठंदो। हितां थिड़ा करण थी बीबी साहिबा उते वेही रही आहे, वण जे हेठां पोती मथां मुंहं ते करे सुम्ही पई आहे। हिकिड़ो सहाबी हो जंहिंजी ड्यूटी हूंदी हुई त तूं हमेशह हमेशह जंग वारे काफ़िले जे पोयां पोयां पियो अचिजांइ, इन जे लाइ त मतां काफ़िले मां का शइ रहिजी वञे त संभालींदो खयूं अचिजांइ। उहो उठ ते सहाबी सगोरो उन वण जे हेठां ॾिठई त परे खां को माण्हू सुतो पियो आहे। जंहिंमहिल वेझो आयो सम्झई त का औरत आहे। बीबी साहिबा खे औरत भाए हुन न ॻाल्हायो, रुगो एतिरो चई, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इहा आयत दुख जे टाइम ते, परेशानी जे टाइम ते, कंहिं अहिड़े मुसीबत जे टाइम ते पढ़बी आहे त उहो सहाबी सगोरे इहा आयत इन जे लाइ पढ़ी त हीअ वॾी मुसीबत जो टाइम आहे, जो हिकिड़ी औरत धारी झंग में रहिजी वई आहे। मां अकेलो, मां बि ग़ैर महरम आहियां, मां बि रहिजी वियो आहियां। बहरहाल अल्लाह ताला जे महबूब जे उन सहाबी न को ॻाल्हायो न को छा, आहिस्ते आहिस्ते उठ अची बीबी साहिबा जे भर में वेहारियईं ऐं पाण पुठी ॾेई बीही रहियो। बीबी साहिबा उठ जे मथां चढ़ी वेठी। ही मुहार छिके बिना ॻाल्हाइण जे सिधो मदीने में पहुतो। पर मदीने में पहुचण खां अॻु में महबूब करीम जो बीबी साहिबा जी पेटी शिक दफ़ो उहो डोली संभाली त बीबी साहिबा कान हुई। दिलि में सोचूं अलाए छो रहिजी वई। महबूब खे कंहिं क़िस्म जो को शक शुबहो कोन्हे। पाण सोचूं ग़लती जे करे रहिजी वई आहे। पाण सोचे रहिया हुआ त कंहिंखे मोकिलिजे जेके बीबी साहिबा खे वठी अचनि त अचानक परे खां उहो सहाबी बीबी साहिबा खे ॾाची ते सवार कयूं वठियो पियो अचे। जंहिंमहिल नज़र पई नबी पाक जी त पाण फरमायो तरसो इहो अचे, ॾिठो त बराबरि उहो सहाबी हो ऐं बीबी साहिबा हुन सां गॾु ही। बसि ॻाल्हि एतिरी थी वई, बीबी साहिबा नबी पाक वटि आई। महबूब जे घरवारी जे बारे में कंहिं बि माण्हूअ कुझु सोचियो कोन त का ख़राबी आहे। लेकिन इहे मुनाफ़िक़ मदीने में जेके रहंदड़ हुआ या जेके यहूदी हुआ, उन्हनि माज़ल्ला सुम माज़ल्ला बीबी साहिबा जे मथां इल्ज़ाम ऐं तोहमत लॻाई त झंगल में अकेली छो रहिजी वई ऐं फलाणो माण्हू छो रहिजी वियो। बहरहाल हुन बीबी साहिबा ते घणी तोहमत लॻाई, जंहिंजो नबी करीम खे ऐं नबी पाक जे ग़ुलामनि खे ॾाढो मलाल थियो। ईअं मलाल थियो त हेड़ी पाक दामन औरत जे बारे में मुनाफ़िक़नि छो अहिड़ो गंदो इल्ज़ाम लॻायो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। बहरहाल
महबूब खे मलाल थियो आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामनि खे घुरायो आहे। तव्हांजी कहिड़ी खल सलाह आहे, ॾियो ख़बर। ही जेका मुनाफ़िक़नि ॻाल्हि हलाई आहे, इन जे बारे में अव्हांजो छा ख़्यालु आहे? इहो केतिरे क़दुरनि में सदाक़त थी सघे थी? महबूबन करीमन जी ज़ात ख़ुद बि फरमायो आहे, जेका बुखारी जे अंदरि लफ़्ज़ वल्लाहि मा अरा फी अहल बैती इल्ला खैरन, मूंखे रब्बुल आलमीन जे ज़ात जो कसम आहे, मां त पंहिंजे अहल बैत में सवाइ ख़ैर जे चङाई जे ॿी का बि ॻाल्हि कोन थो ॾिसां पियो। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु चूंक बीबी साहिबा जो बाबो हो, उनखे कोन घुरायो वियो या उन खां राय कान वरिती वई, छाजे लाइ त पीउ हमेशह धीउ जी तरफ़दारी कंदो आहे। हज़रत अली खां पुछो वियो, हज़रत उस्मान खां पुछो वियो। हज़रत अली जी ज़ात बाबरकात अर्ज़ कनि था, या रसूल अल्लाह, बीबी साहिबा जे मथां इहो इल्ज़ाम आहे, तुहमत आहे, मां पसंदि नथो कयां, इहा ॻाल्हि थी नथी सघे। मूं ॾिठो आहे त अव्हां जे जिस्म अतहर ते मथां मख न वेहंदी आहे, अव्हां जे कपिड़नि में जूं कान पवंदी आहे। जंहिं प्यारे नबीअ जा कपिड़ा ऐं जिस्म जूं ऐं मख खां सलामत हूंदा, यकीन आहे उन जी पाक घरवारी बि पाक रब मोकिले ॾींदो। सुभान अल्लाह। हज़रत उस्मान खां पुछूं, ॾे ख़बर। हज़रत अमीर उस्मान बि अहिड़ो मिलंदड़ जुलंदड़ जवाबु ॾिनो त क़िबला तव्हां पाक नबी आहियो। हज़रत उमर जो जमल वारो आयो, नबी पाक पंहिंजो चेहरो मुबारक करे चवनि था, उमर ॾे ख़बर, तुंहिंजो आशा जे लाइ कहिड़ो ख़्यालु आहे? अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, तव्हां मूंखां पुछो था आशा जे लाइ तुंहिंजो ख़्यालु कहिड़ो आहे, पर मां साईं खां सुवाल थो कयां, मन ज़व्वजक, ऐं मुंहिंजा महबूब ॾे ख़बर तोखे आशा कंहिं परणाई आहे? पाण फरमाइनि था, मां परिणियो हां। हज़रत उमर अर्ज़ थो करे, क़िबला मुंहिंजी ख़्याल में ईअं न आहे। चई, भला अबू बकर धीअ ॾिनी आहे, उन मूंखे परणायो आहे। हज़रत अमीर उमर थो चए, न क़िबला, मां सम्झां थो ईअं बि न आहे। हबीब जी ज़ात फरमाइनि था, तूं त अजीब आहे, मां थो चवां मां शादी कई आहे, मूंखे पीउ ॾिनी आहे, याने अबू बकर ॾिनी आहे, तूं ॿिन्ही ॻाल्हियुनि जो इनकार थो करीं पियो। भला ॾे ख़बर, तुंहिंजो छा ख़्यालु आहे, कंहिं परणाई आहे? चवे थो, मुंहिंजा महबूब, तूं अल्लाह जो नबी आहे, मुंहिंजो त इहो ईमान ऐं अक़ीदो आहे त जेकॾहिं आशा जो तोसां निकाह थियो आहे त मुंहिंजे रब करीम जी मर्ज़ीअ सां थियो आहे। हबीबन करीमन फरमा, हाओ उमर सच थो चवीं, मूंखे आशा जे शादी खां अॻु में आशा जी सूरत रेशमी कपिड़े जे अंदरि ॾेखारी वई हुई, ऐं मूंखे जिब्रील ॿुधायो हो त या रसूल अल्लाह, ही उहा औरत आहे जेका दुनिया में बि तुंहिंजी ज़ाल हूंदी त क़यामत में जन्नत में बि तुंहिंजी ज़ाल हूंदी। उहा वाकई आशा आहे। हज़रत उमर, वाकई मूंखां अदम तवज्जुह जे करे इहा ॻाल्हि विसरी वई, लेकिन हाणे तवज्जुह जे करे चवां थो त वाकई आशा खे परणायो आहे, मूंसां त मुंहिंजे रब्बुल आलमीन परणायो आहे। हज़रत उमर खां फौरन ज़बान मां निकिरी वियो, सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम, सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। या रसूल अल्लाह, जेकॾहिं अल्लाह तोखे परणाई आहे त पोइ मां थो चवां सुबहानक, ऐं मुंहिंजा मौला तुंहिंजे लाइ पाकाई आहे, जो तूं पाक रब थी करे इहा जेकॾहिं ग़लति औरत हुजे हा त नबी खे कोन परणाई हा। हाज़ा बुहतानुन अज़ीम, मां त चवां थो या रसूल, वॾो बुहतान आहे बीबी साहिबा पाक आहे। बसि इहे लफ़्ज़ बि हज़रत उमर खां निकिरी विया। अल्लाह ताला क़ुरान पाक में क़यामत इहे लफ़्ज़ नाज़िल करे बीबी साहिबा जी सफ़ाई बयान फरमाए छॾी। अल्लाह ताला सूरह नूर में इरशाद थो फरमाए, 16 नंबर आयत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे, वलौला इज़ समिअतुमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ऐ मुसलमानो, तव्हां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त तव्हां हीअं चओ हा त असांखे इन बारे में ॻाल्हाइण जो को हक़ ई कोन्हे, को अलाह ॼाणे त अलाह जो नबी ॼाणे, ऐं तव्हांखे ईअं चवणो हो जीअं हज़रत उमर चयो आहे, सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम, रब जी पाकाई आहे त वॾो बुहतान आहे। ओ मुसलमानो, तव्हां अंदाज़ो करे सघो था पिया, फर्श ते वेही हज़रत अमीर उमर जेका राय थो ॾे, अल्लाह ताला जी बाबरकात उन जे लफ़्ज़नि खे क़यामत ताईं क़ुरान बणाए थो छॾे पियो।
अग में ये लफ्ज़ हज़रत अमीर उमर जे ज़बान मां उचारिया विया हुआ, लिता हुआ। अल्लाह ताला उन्हीं लफ़्ज़नि खे क़ुरान में बयान फरमाए छॾियो। इहा साॻी सूरत नूर जे अंदरि 16 आयत आहे, तो को मुस्लमान पढ़ी सघे थो पियो। इहा बि हज़रत अमीर उमर जे मुआफ़क़ात मां ॻणी वई आहे त हिकिड़ी राय हुन ॾिनी, उन राय मुताबिक़ हज़रत अमीर उमर सही रज़ी अल्लाह ताला अन्हु जे राय ते अल्लाह ताला क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात बुलंद आवाज़। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम हज़रत फारूक आज़म जे मुआफ़क़ात मजा ॿी बि हिकिड़ी आयत क़ुरान पाक में मुंहिंजे नज़र जे आॾो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हबीबल करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात शुरू में इब्तिदा इस्लाम में जहिड़े नमूने सां पाण दुनिया में तबलीग फरमायूं, अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम ते अल्लाह जे तरफ़ खां पर्दो फ़र्ज़ कोन थियल हो, पर्दो फ़र्ज़ थियल कोन हो। मुस्लमान जे घर में ईंदा वेंदा हा, छो त अल्लाह जे तरफ़ खां मनो कान हुई। पर रुगो मुस्लमान जे घर में न, बल्कि इमामुल अंबिया जे घर में भी बिना इजाज़त, बिना रोक टोक, बिना इत्तला जे सहाबा किराम ईंदा, छो त मनो कान ही। अल्लाह जे हबीब जे तरफ़ खां या अल्लाह जे तरफ़ खां मनो कान ही। अल्लाह ताला जे हबीब जे घर मुबारक में भी ग़ुलाम अची अर्ज़ कंदा हा, कमकार जे लाइ सहाबा हिक ॿिए जे घर ईंदा वेंदा हा। बहरहाल इस्लाम जे इब्तिदाई दौर में पर्दो फ़र्ज़ कोन हो, लेकिन वो देर सां बाद में पर्दो फ़र्ज़ थियो आहे। मां असली पस मंज़र त ॿुधायां थो, पर थोरो पर्दे जे बारे में भी तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुसलमान अॼुकल्ह तमाम तवज्जो कोन था कनि, भाव जे घर थो वञे या अज़ीज़ जे घर वञनि था, हो इहो उज़ुर कंदा दा पाण में मिट हूं, अज़ीज़ हूं, रत हूं, पर न उहा औरत जंहिंसां तव्हांजो शरीयत में निकाह हराम आहे, मसलन तव्हांजी माउ आहे, तव्हांजी भेण आहे, तव्हांजी पुफी आहे, तव्हांजी मासी आहे, तव्हांजी नानी आहे, इहे अहिड़ियूं औरतूं आहिनि, तव्हांजी भाणेजी आहे, तव्हांजी भाइटी आहे, इहे अहिड़ा संग आहिनि जंहिंसां कंहिं बि हालत में क़तई तौर इंसान जो, मुस्लमान जो निकाह जाइज़ कोन्हे। जन औरतुनि सां तव्हांजो निकाह जाइज़ थियणु मुमकिन ई कोन्हे। नानी, मासी, भेण, भाणेजी, पुफी, अहिड़े तरीक़े सां भाइटी, इहे अहिड़ियूं औरतूं आहिनि जंहिंसां तव्हांजो निकाह जाइज़ कोन्हे। अव्हां जेकॾहिं उन जे घर में बिना पर्दे वञो त तव्हांखे का मनो कान्हे। इन्हनि औरतुनि खां सवाइ कंहिं बि औरत खे मुंहुं लॻाइणु, हुननि जे मुंहुं चढ़णु, बेपर्दा थी वञणु शरीयत पाक में हराम आहे। एतिरे क़दुर जो हिकिड़ी हदीस पाक ईंदी आहे, नबी करीम जे दरबार आलिया में हुज़ूर जे कचहरी में उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा तशरीफ़ रखे थी। हेॾो हिकिड़ो सहाबी आहे जेको अखियुनि खां नाबीन आहे, उहो अची रहियो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात बीबी आयशा खे फरमाइनि था, आयशा लब्बैक या रसूल अल्लाह, तूं उथी वञ, इहो सहाबी अचे थो। बीबी आयशा सिद्दीक़ा अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, इहो नाबीन आहे, मूंखे कोन ॾिसंदो। हबीबन फरमायो, जेकॾहिं उहो नाबीन आहे त भली हुजे, पर आयशा तूं त नाबीन कोन, तुंहिंजी त धारे ते नज़र पइजी वेंदी। तंहिंजे करे जीअं मर्द खे धारी औरत ॾिसणु हराम आहे, अहिड़े तरीक़े सां मां मुहम्मद करीम जे शरीयत पाक में औरत खे बि धारियो मर्द ॾिसणु हराम आहे। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में जेके ख़राबियूं, बेहयायूं ऐं बुरायूं थी रहियूं आहिनि, इहो सिर्फ़ु इन जे करे जो असां वटि पर्दो न रहियो आहे। मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहे, इहो इस्लामी मुआशिरत में लाज़मी ॻाल्हि आहे त मुस्लमान खां पर्दो करे, औरत खे खपे त धारे मर्द खां पर्दो करे, मर्द खे खपे त धारी औरत खां पर्दो करे।
पर मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ थो कयां, ॿुधाइण थो चाहियां, इहा जेका मुआशरती बहितरीन शइ अल्लाह जे तरफ़ खां असांखे मिली आहे, अल्लाह ताला जंहिं पर्दे जे पुठियां कई नेकियूं रखियूं आहिनि, अदम पर्दे हुजण जे करे, पर्दे न हुजण जे करे बेहयाई थींदी आहे, ज़नाकारी थींदी आहे, करम तमाम ख़राब खां ख़राब फाहशात वारा कम थींदा आहिनि। धारियो माण्हू धारी औरत सां ॻाल्हाईंदो, मिलंदो, मेल मिलाप कंदो, बुराई पैदा थी पवंदी। पर अल्लाह ताला पर्दे जो हुक्म नाज़िल करे क़यामत ताईं बुराईअ जो सदे बाब कयो आहे। पर मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, इहो थोरो अल्लाह पाक बि असांखे सैयदना उमर फारूक जे सदके कयो आहे। इन्हीअ में बि हज़रत अमीर उमर जी राय शामिल हुई। जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त मुस्लमाननि जे घर में बिना पर्दे अॻे ईंदा हुआ, अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह जे हवेली मुबारक में भी सहाबा किराम इंदा हा। हजरत अमीर उमर के आ गाल न वणी, पसंद न आई त रहमत वारो नबी हुजे, मां इहा गाल पसंद नथो कयां। अगर त नबी जूं घर वारियूं असां जूं मायरूं हन, नबी जूं न्याणियूं असां जूं रूहानी भेनरूं हन, को भी मुसलमान तसव्वुर नथो करे सके, को मुरीद पंहिंजे पीर ला तसव्वुर न कंदो आ, को शागिर्द पंहिंजे उस्ताद जे घर ला तसव्वुर कोन कंदो आ, त हिकिड़े सहाबा जी पाक जमात कीअं तसव्वुर करे जो महबूब जे घर में का बुराई देखींदा हुजनि। पर हज़रत अमीर उमर जी गैरत आ, वाह गैरत वारा गयूर सहाबी हुजूर करीम जी ज़ात बाबरकात के अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह अवां मर्दी जा मालिक आहियो, पर मां उमर जी दिल थी चवे त जेकर तव्हां असांखे हुकुम करे छॾियो या अल्लाह जे तरफ़ खां को अहिड़ो हुकुम नाज़िल थिए जो धारियो मर्द धारे घर में न वञे। इहा हिकिड़ी मुसलमान जी गैरत आहे। इन मां सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जे इंतिहाई गैरतमंद हुजण जो सबूत भी मिले थो। अहिड़ी हिकिड़ी हदीस भी मूंखे यादि आई आहे। पाण करीमन जरी मेराज शरीफ ते विया हुआ, जन्नत जे सैर जे दौरान पाण ज़मीन ते अची हेठि वाक़ियो ॿुधायूं त ए सहाबियो, हिकिड़ी मूंखे माड़ी नज़र आई तमामु ख़ूबसूरत, जंहिंजे दरवाज़े ते ख़ूबसूरत हूरूं वेठियूं हुयूं। मूं मलाइकनि खां पुछो कंहिंजी माड़ी आहे? मूंखे ॿुधायो त इहे हूरूं हज़रत उमर साईं जे लाइ आहिनि, इहा माड़ी बि हज़रत अमीर उमर जे लाइ आहे। हुज़ूर फरमायो त मूंखे इरादो थियो त इहा माड़ी वञी घुमां, इन्ही माड़ीअ मां अंदरां चकर लॻाए अचां, पर ओ मुंहिंजा प्यारा फारूक आज़म, मूंखे तुंहिंजी गैरत हुजण, गयूर हुजण यादि आयो त मुंहिंजो फारूक आज़म गयूर आहे। इन जे करे मां तुंहिंजी गैरत खे यादि करे तुंहिंजी माड़ी ऐं तुंहिंजे हुरन वटि घुमण कोन वयुसि। हज़रत अमीर उमर रोई ॾिनो आहे, कदमल ते किरी पियो आहे, या रसूल अल्लाह, बानीअ जो ॿार गुलाम, छा तव्हां महबूब नबीअ खां कहिड़ी गैरत कयां? अवां मुंहिंजे घर ॿार सचे सॼे ख़ानदान जा मालिक आहियो, अवां जेकॾहिं मुंहिंजे हुरन खे या मुंहिंजे घर में वञो हा त मां प्यारा महबूब तव्हांजे वञण ते ठरी पवां हा। पाण फरमाए था, हा तुंहिंजी त मूंसां मुहबत आहे, पर मां तुंहिंजो ख़्यालु कयो त तूं गैरतमंद आहे। अल्लाह ताला जे हबीब खे अर्ज़ु कई, क़िबला पर्दो हुजणु खपे। रब्बुल आलमीन जिब्रील खे मोकिलियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे मोकिलियो। जिब्रील वञी मुंहिंजे हबीब खे चयो, या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिका अदना अन युरफन फला युज़ैन वलौ कान वकान अल्लाहु गफूरर रहीमा। या अय्युहन नबी, ऐ गैब जे ख़बरुनि ॾियण वारा, कुल अज़वाजिका, चओ पंहिंजे घर वारियुनि खे, जमो जो सीगो माना नबी जूं घर वारियूं घणियूं, व बनातिका, चओ पंहिंजे धीअरुनि खे, जमो जो सीगो। इन मां साबित आहे त नबीअ जूं न्याणियूं बि हिकु न हुई बल्कि घणियूं हुयूं। व निसाइल मुमिनीन, ऐं चओ मुंहिंजा महबूब मोमिननि जे ज़ालुनि खे, युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन, त पंहिंजे मुंहनि जे मथां पंहिंजूं
चादरूं ॼन पंहिंजा मुंहं ढकिन कंहिंजे आॾो ज़ाहिर न थियनि ज़ालिका अदना ऐं युरफ़्न फला युज़ैन। अल्लाह ताला फरमाए थो घटि में घटि ईअं बि न थिए जो तव्हां पाण खे ईज़ाव में नुक़सान में विझो, एतिरो हुजो जो तव्हां चादर अहिड़ी मुंहं ते जो रुगो अखियूं तव्हां जूं ज़ाहिर हुजनि, हली बि सघो, थाॿो बि न खाओ, थड़ी बि न सघो, एतिरी तव्हांखे इजाज़त आहे तव्हांजो मुंहुं ढकियल हुजे जे ॿिए खे कान ख़बर पवे। वकान अल्लाहु गफ़ूरर रहीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गफ़ूर बि आहे। माना अॼु ताईं जेकॾहिं तव्हां खां का मुसाहिमत रहिजी वई आहे त उन पुराणी ॻाल्हि खे ख़ुदा माफ़ थो करे, रहम फरमाइण वारो आहे। इन मज़ा अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू असांजे मथां पर्दे खे फ़र्ज़ फरमायो। इहा आयत सूरह अहज़ाब सगोरी जी आहे, 59 नंबर आयत आहे। इहा आयत सगोरी बि सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुवाफ़क़ात में शुमार कई वई आहे। जेका ॻाल्हि हज़रत अमीर उमर टली ज़मीन ते सोची, ज़मीन ते ख़्यालु कयईं, हुन जो इरादो फ़र्श ते आहे, फ़ैसिलो हुन जो ख़ुदा वरी अर्श ते करे छॾियो आहे। रब्बुल आलमीन जे ज़ात हज़रत अमीर उमर जे राय सां क़यामत ताईं मुस्लमाननि जे मथां पर्दो फरमाए छॾियो आहे। मुंहिंजा भाइरो, मूं तव्हांखे ॿुढ में जीअं अर्ज़ु कयो आहे त मुंहिंजे इल्म में, मूं हिकिड़े नाक़िस कमज़ोर इल्म वारे जे इल्म में बि क़ुरान करीम जा 50 मक़ामात अहिड़ा ॿिया बि आहिनि जंहिंमें अल्लाह ताला हज़रत अमीर उमर जी मुवाफ़क़त फरमाई आहे। उन मज़ा मूं सिर्फ़ु तव्हांजे आॾो ही 5 वाक़िया ॿुधाया आहिनि जंहिंजी मुवाफ़क़त अल्लाह ई अल्लाह जो क़ुरान करे उनखे ग़लति नथो चई सघिजे। उन जी ताईद अल्लाह बि कई आहे त अल्लाह जे रसूल बि कई आहे। मुंहिंजी ख़ुदा खां दुआ आहे शल अल्लाह ताला असांखे अहिड़े प्यारे महबूब जे सचे आशिक़ ग़ुलाम जी सची मुहबत नसीब फरमाए। ऐं जेके मुस्लमान सदाए हुन सां बोज़ कनि था, ख़ुदा ताला शल उन्हनि खे बि हिदायत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना